केमिस्ट्री क्लास 9 बाप पहिरियों सबक वीहो हिसो ॿियो इख़्तिसार समरी आवां आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जेके लेक्चर जो मौज़ू आहे इख़्तिसार जो हिसो ॿियो समरी पार्ट 2 असीं पंहिंजे पहिरीं समरी वारे हिसे में पहिरियों 8 पॉइंट्स पढ़ियूं हुयूंसीं ही समरी जो ॿियो हिसो आहे जंहिंमें बक़ाया जेके पॉइंट्स आहिनि उहे पढ़ी समरीअ खे असां क्लियर कंदासीं सो नंबर पहिरियों आहे symbol formula is an abbreviation to represent the name of element. A symbol is taken from the name of that element in English, Latin and Greek. जेको सिंबल निशानी आहे हिनखे फार्मूला न चइजे किताब में इहो फार्मूला लिखियल आहे सो असां हिनखे हिते ड्रायूंसि था सिंबल निशानी जेका आहे उहो हिकिड़ो मुख़फ़िफ़ हूंदो आहे कंहिं बि अंसर जे नाले खे ज़ाहिर करण जे लाइ हिकिड़ो शॉर्ट फॉर्म हूंदो आहे A symbol is taken from the name of that element in English, Latin and Greek. निशानीअ खे उन अंसर जे ग्रीक लातीनी या अंग्रेज़ी वारे नाले मंझां अख़ज़ कयो वेंदो आहे इफ इट इज़ वन लेटर जेकर इहो हिकु अखरी निशानी आहे इट विल बी कैपिटल एज एच फॉर हाइड्रोजन सी फॉर कार्बन एस फॉर सल्फर एन फॉर नाइट्रोजन जेकॾहिं हिकु अखर ते मुश्तमिल निशानी आहे त उहो हिकु अखर तव्हां वॾो करे लिखंदो कैपिटल में जीअं एच सी एस या एन इन केस ऑफ टू लेटर सिंबल जेकॾहिं ॿिए अखरी निशानी आहे ओनली फर्स्ट लेटर इज़ कैपिटल एज एन A for sodium, Cr for chromium, He for helium and Zn for zinc. पहिरियों अखर रुगो वॾो हूंदो बाक़ी ॿियो नंढो हूंदो निशानी थींदी ॿिनि क़िस्मनि जी आहे हिकु अखरी ॿी थींदी आहे ॿिए अखरी पहिरियों अखर वॾो ॿियो नंढो पहिरियों अखर वॾो ॿियो नंढो ईअं पीरियाडिक टेबल में जेके बि बॉक्सिस रखियल आहिनि मुख़्तलिफ़ एलिमेंट्स जा उन्हनि में तव्हांखे निशानियूं मिलंदियूं का बि निशानी अहिड़ी कोन्हे का जेका 3 अखरी हुजे हीअ जो स्ट्रोंशियम Sr बेरियम Ba लीड Pb टिन Sn ईअं असां जूं बिस्मत आहे बी आहे ही ॿिए अखरी हूंदी या हिकु अखरी हूंदी आहे सो सिंबल उन निशानी खे चइबो आहे जेका कंहिं बि अंसर खे ज़ाहिर करे नंबर ॿियो when two or more than two elements are compounds physically combined without any fixed ratio is known as mixture जॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक अंसर या मुरकिब त ॿई तौर ते पाण में मिलाया वञनि कंहिं बि फिक्स रेशियो खां सवाइ त उनखे मिलावट चइबो आहे हेॾां ही हिकिड़ो प्योर सब्सटेंस आहे मिसाल जे तौर ते को बि अंसर आहे लोह आहे ॿियो को बि अंसर आहे ट्रामो आहे हाणे तव्हां हुननि जो को बि रेशियो मिक्स कोन था कयो हे तव्हां 5 ग्राम खयो तव्हां हे 10 ग्राम खयो पाण में मिलाए छॾियो मिलावट ठही वेंदी हे तव्हां 10 ग्राम खणो हे तव्हां 15 ग्राम खणो मिलायो पाण में मिलावट ठही वेंदी मिक्सचर में फिक्स रेशियो न हूंदो आहे द कंपोनेंट सब्सटेंसेस रिटेन देयर केमिकल प्रॉपर्टीज़ हाणे हे जेके शयूं पाण में तव्हां मिलायूं इन्हनि जूं पंहिंजूं साॻियूं ई कीमियाई ख़ासियतूं बरक़रार रहंदियूं मिक्सचर कैन बी separated again by physical methods मिलावतुनि खे वरी ॿीहर तव्हां जुदा करे सघो था हिक ॿिए खां तबई तरीक़नि सां मिसाल जे तौर ते फिल्ट्रेशन छाणण जो तरीक़ेकार आहे एवापोरेशन बुखारजण जो तरीक़ो आहे डिस्टिलेशन आहे चिकाइण जो अमल आहे एंड क्रिस्टलाइज़ेशन कलमाइण जो तरीक़ो आहे इन जे ज़रिए तव्हां कंहिं बि शइ खे वरी अलॻि करे सघो था मिसाल जे तौर ते पाणीअ में तव्हां खंडु मिलायो ॻारे छॾियो पोइ तव्हां इहा खंडु हिन मां कढणु चाहियो था त तव्हां हुनखे एवापोरेशन जे ज़रिए कढी सघो था तव्हां हुनखे डिस्टिलेशन जे ज़रिए कढी सघो था तव्हां हुनखे क्रिस्टलाइज़ेशन जे ज़रिए कढी सघो था नंबर 3 The atomic number is number of protons present in the nucleus of atom of an element. एटमी नंबर छा हूंदो आहे कंहिं बि अंसर जे मर्कज़ में मौजूदु प्रोटॉननि जे तइदाद खे चइबो आहे एटमी नंबर इट इज़ रिप्रेजेंटेड बाय सिंबल Z इनखे Z जी निशानी सां ज़ाहिर कबो आहे ॾिसो ही सोडियम आहे इन जे मर्कज़ में ॾिसो घणा प्रोटॉन आहिनि 11 त सोडियम जो एटमी नंबर छा आहे 11 सोडियम आहे असां कोई All atoms of an element have same atomic number due to the presence of same number of protons. को भी हिकिड़ो अंसर खणो जीअं असां सोडियम खयो आहे उन जे हर हिकु एटम जे अंदरि
नंबर ऑफ प्रोटॉन्स साॻा हूंदा ऐं एटमी नंबर साॻियो ई हूंदो। ये सोडियम जो आंसर आहे। जेकर ये एटम असां तमामु घणा खणूं त उन्हनि सभिनी जो एटमी नंबर बि साॻियो मिलंदो 11 ऐं उन्हनि में नंबर ऑफ प्रोटॉन्स पिणु साॻा ई मिलंदा। The mass number is sum of number of protons and neutrons present in the nucleus of atom of any element. मास नंबर जेको आहे उहो कंहिं बि अंसर जे एटम जे मर्कज़ में मौजूदु न्यूट्रॉननि ऐं प्रोटॉननि जे जोड़ खे चइबो आहे। इट इज़ रिप्रेजेंटेड बाय सिंबल ए। इन खे असां कैपिटल ए सां ज़ाहिर कंदा आहियूं। एंड कैलकुलेटेड बाय एटॉमिक मास नंबर इज इक्वल टू atomic number plus neutrons, where n is the number of neutrons. असीं एटॉमिक मास नंबर खे हासिल करे सघूं था एटॉमिक नंबर खे जेकॾहिं जोड़ कयूं न्यूट्रॉननि सां। मिसाल जे तौर ते ही सोडियम एटम जो मर्कज़ आहे। इन मर्कज़ में तव्हांखे हिकिड़ा ज़रड़ा मिलंदा न्यूट्रॉन, ॿिया मिलंदा प्रोटॉन। हाणे प्रोटॉन आहिनि 11 ऐं न्यूट्रॉन आहिनि 12। इन्हनि ॿिन्ही खे जोड़ कंदासीं त असांखे मिले थो 23। इहो सोडियम जो मास नंबर आहे। प्रोटॉन 11 अथसि। हिते असां लिखियो आहे एटमी नंबर ऐं न्यूट्रॉन जोड़ कयो। हिते जोड़ कयूं था न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन, छो त एटमी नंबर या प्रोटॉन ॻाल्हि साॻी आहे। ईअं तव्हां जेकॾहिं कार्बन खे ॾिसो त उनजो एटॉमिक मास नंबर आहे 12, उनजो एटॉमिक नंबर आहे 6, यानी 6 में प्रोटॉननि में 6 प्रोटॉन अथसि। उन्हनि में असीं केतिरा न्यूट्रॉन जोड़ कया आहिनि जो उनजो मास नंबर आहे 12, 6 + 6। कार्बन जे मर्कज़ में 6 प्रोटॉन हूंदा आहिनि ऐं 6 न्यूट्रॉन हूंदा आहिनि, तॾहिं उनजो मास नंबर थींदो आहे 12। The atomic mass, molecular mass, formula mass of a chemical species expressed in grams is called as gram atomic mass or gram molecular mass or gram formula mass. जेकॾहिं तव्हां कंहिं बि आंसर जो एटॉमिक मास ग्रामनि में था लिखो त तव्हां उनखे छॾींदो ग्राम एटॉमिक मास। कोई बि मुरकब जो मॉलिक्यूलर मास ग्रामनि में था लिखो त उनखे सॾिबो ग्राम मॉलिक्यूलर मास। ऐं ईअं ई वरी जेकॾहिं तव्हां फार्मूला मास ग्रामनि में लिखंदो त उनखे सॾिबो ग्राम फार्मूला मास। इट इज़ आल्सो कॉल्ड एज 1 मोल। ऐं उनखे तव्हां हिकु मोल पिणु चवंदा आहियो। मिसाल जे तौर ते हेलियम आहे, उनजो वज़न आहे 4 AMU एटॉमिक मास, पर इनखे जेकॾहिं लिखूं 4 ग्राम त इहो थी वेंदो ग्राम एटॉमिक मास ऑफ हेलियम। ऐं इहो ई वरी थी वेंदो 4 ग्राम 1 मोल ऑफ हेलियम। ईअं ई कार्बन जा जेकॾहिं 12 AMU तव्हां लिखो था 12 ग्राम त इहो थी वेंदो ग्राम एटॉमिक मास ऑफ कार्बन। ऐं इन्हनि 12 ग्रामनि खे वरी तव्हां चई सघो था 1 मोल ऑफ कार्बन। असांजी आख़िरी पॉइंट आहे एवागेड्रो, एन इटालियन साइंटिस्ट, calculated the number of atoms, molecules or ions present in 1 mole. इटालियन साइंसदान एवागेड्रो छा कयो जो कंहिं बि शइ जे हिकु मोल में ज़रड़नि जो तइदाद मालूम कयो। पोइ उहे ज़रड़ा आइटम हुजनि, मालिक्यूल हुजनि या आयन हुजनि, उन्हनि जो हिन तइदाद मालूम कयो। द वैल्यू इज़ फाउंड टू बी 6.02 × 10⁻23। ऐं उहो हिन तइदाद मालूम कयो 6.02 ज़रबिया 10⁻23 जे बराबरि। दिस वैल्यू इज़ रिप्रेजेंटेड बाय NA। ॿई कैपिटल में आहिनि, पर ए जेका आहे उहा सबस्क्रिप्ट में लिखियल आहे। त इन वैल्यू खे असां NA सां ज़ाहिर कंदा आहियूं। एंड इज़ कॉल्ड एज एवागेड्रो नंबर। ऐं इनखे एवागेड्रो जो नंबर चइबो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां खां कोई पुछा करे हाउ मेनी एटम्स आर देयर इन 1 मोल ऑफ गोल्ड, एलिमेंट आहे सोन, उनजे हिकु मोल में एटम केतिरा हूंदा 6.02 ज़रबिया 10⁻23 गोल्ड एटम्स। ऐं ईअं जेकॾहिं कोई पुछा करे थो त पाणीअ जे हिकु मोल में घणा मालिक्यूल हूंदा त जवाबु आहे 6.02 ज़रबिया 10⁻23 वाटर मालिक्यूल्स। यानी कंहिं बि शइ जे हिकु मोल में हेतिरा ज़रड़ा हूंदा। जेकॾहिं आंसर आहे त एतिरा हूंदसि एटम, जेकॾहिं मालिक्यूलर कंपाउंड आहे त हेतिरा हूंदसि मालिक्यूल, जेकॾहिं आयोनिक कंपाउंड आहे त 6.02 ज़रबिया 10⁻23 हूंदसि आयन्स। हिते असांजो जेको लेक्चर ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।